अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो ऐं आऊं आहियां संझा सैयद। हलंदासीं हेडलाइंस ते। दौदापुर में जो जलबाणी ऐं कटोल बिरादरी में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर कर खयो। कोट तालू कटोर ते जलबाणी दूजे हथियारबंदनि जो हमलो। कटोर बिरादरी जा 6 ऐं जलबाणी बिरादरी जा 2 ॼणा मारिजी विया। ॿिन्ही धुरियुनि में झेड़े दौरान मारिजी वियलनि जो अंग वधी 8 ताईं पहुतो। वाक़े बाद ॿई धुरियूं मोर्चाबंद इलाइक़े में दहकाउ। वधी खून रेज़ी जो ख़दशो। पुलिस निंड रमज़ान बाज़ारुनि खे सहूलत बाज़ार में तब्दील कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान हर हफ़्ते महांगाई ते ब्रीफिंग वठंदो आहे। पाकिस्तान जो रुपयो हाणे मज़बूत थियणु शुरू थी वियो आहे। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी जो मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाई। चवे थो सभ खां वॾो चैलेंज महांगाई ते ज़ाब्तो आणणु आहे। असांखे माफ़ियाज़ जो मुक़ाबिलो करणो पइजी रहियो आहे। ॾखण पंजाब जी बजट हाणे ॾखण पंजाब ते ई ख़र्च थींदी। नैब रुगो आवाज़ दबाइण लाइ ठहियो आहे। ANP खे PDA मां निकिरण ते नुक़सान थींदो। नून लीग अॻवान शाहिद खान अब्बासी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो हुकूमत मईशत खे तबाही किनारे ते पहुचाए छॾियो आहे। जहांगीर तरीन जे आजियाणे में 40 मेंबर शरीक थिया। अॼु इमरान ख़ान जी कुर्सी जहांगीर तरीन जे हथ में आहे। मुल्क में कोरोना वायरस छा अञा जारी। वायरस वधी के 100 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 15,329 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 5,169 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 7,15,968 ताईं पहुतो। 6,27,561 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। दस्ता जे NA75 ते नंढी चूंड पोलिंग जो अमल जारी। पोलिंग जो अमल शाम 5 वॻे ताईं बिना के वक़्फ़े जे जारी रहंदो। नून लीग जी नुस्रत इफ्तिखार ऐं PTI जे अली असद विच में नए चोटी जो मुक़ाबिलो। चूंड दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। 4,94,000 वोटर्स पंहिंजे हक़ जो इस्तेमालु कंदा। पीपल्स पार्टी पारां नंढी चूंड में नून लीग उम्मीदवार जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। PP अॻवान कमर ज़मा कायरा जो चवणु आहे त नून लीग सां इख़्तिलाफ़नि बावजूदि दस्ता चूंड बाबति वाइदे ते क़ाइमु आहियूं। 18 फरवरी ते बि पीपल्स पार्टी नून लीग खे वोट ॾिना हुआ। अॼु बि ॾींदासीं। लाहौर जे बैंकिंग कोर्ट जहांगीर तरीन ऐं अली तरीन जी ज़मानत में 17 अप्रैल ताईं वाध करे छॾी। जहांगीर तरीन ऐं अली तरीन बैंकिंग कोर्ट आॾो पेश थिया। जहांगीर तरीन जो चवणु आहे त पेशी ते आयल मेंबरनि जो थोराइतो आहियां। जॾहिं बि अदालत घुराईंदी पेश थींदासीं। असां कानून खां नथा भॼूं ऐं न ई भॼंदासीं। असां पार्टी में आहियूं ऐं रहंदासीं। पार्टी में न रहंदासीं त काॾे वेंदासीं। ऐं कराची जे मेमरगोड में नींगरी सां 4 जवाबदारनि पारां ज़्यादती जो इंकशाफ। नींगरी जे पीउ जी फरियाद ते 4 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। पुलिस जवाबदार अदील सुभान मुज़म्मिल ऐं RS खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई थी वञे।